दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तव्हां ख़ुश हूंदा, तव्हांजी तबियत ठीक हुंदी। दोस्तों जीअं त हर वीडियोज़ में असां तव्हांखे कंहिं न कंहिं सिंधी आर्टिस्ट जे बारे में ॿुधाईंदा आहियूं। त दोस्तों हिन अॼोके वीडियो में असां तमामु बहितरीनु नई तरह जी सिंगर जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल निज़ाम ऑफिशियल तां तव्हांखे मिलंदी सिंधी आर्टिस्ट जे बारे में मुकमल कहाणी ऐं ॼाण। त दोस्तों हिन अॼोके वीडियो में असां खणी आया आहियूं तमामु बहितरीनु सिंगर सूंह लगारीअ जी कहाणी। दोस्तों जीअं त असां अॻिले वीडियो में तव्हांखे ॿुधायो हुयोसीं ख़ुशबू लगारीअ जी कहाणी। त दोस्तों जेका सूंह लगारी आहे उनजो तालुक़ बि मीरपुर शहर सां आहे। ऐं दोस्तों सूंह लगारी ख़ुशबू लगारीअ जी सॻी भेण आहे नंढी। दोस्तों सूंह लगारीअ खे सिंगिंग जे तरफ़ तक़रीबन 5-6 साल थी चुका आहिनि। दोस्तों सूंह लगारी पंहिंजे भेण ख़ुशबू लगारीअ सां गॾु कलाम चवंदी आहे। दोस्तों सूंह लगारी ख़ुशबू लगारीअ खां शागिर्दी बि वठंदी आहे, यानी उन वटां कुझु सिखंदी बि आहे, छो त उहा उनजी वॾी भेण आहे ऐं उन खां थोरो सीनियर सिंगर आहे। दोस्तों सूंह लगारीअ जो जेको पीउ आहे यूसुफ लगारी आहे, उहो बि तमामु बहितरीनु सूफ़ी शाइर आहे जंहिंजा सूंह लगारी कलाम चवंदी आहे ऐं उन जो पीउ आहे। दोस्तों जीअं त सूंह लगारीअ तमामु बहितरीनु कलाम चया आहिनि ऐं दोस्तों सूंह लगारीअ जो बि मीरपुर ख़ासि शहर सां तालुक़ु आहे। दोस्तों जीअं त इहा अॼोकी वीडियोज़ हुई सूंह लगारीअ जे बारे में ऐं तव्हांखे असां ॿुधायोसीं सूंह लगारी जे बारे में। त दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल तां तव्हांखे मिलंदी सिंधी आर्टिस्ट जे बारे में मुकमल कहाणी ऐं ॼाण। त पोइ दोस्तों जेकॾहिं अञा बि तव्हां असांजे यूट्यूब चैनल निज़ाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो त पोइ असांजे यूट्यूब चैनल खे कयो सब्सक्राइब ऐं बेल आइकन बटन खे ज़रूरु लॻायो। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे अॼोको असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त ज़रूरु वीडियो खे कयो लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कयो पंहिंजे ॿियनि दोस्तनि सां बि, त जीअं उहे बि तमामु मज़ीद नॉलेज हासिलु करे सघनि तव्हांजे मदद सां ऐं असांजे हिन वीडियोज़ मां। त दोस्तों वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।